त ईमान असांखे मिलियो आहे अल्लाह जी तरफ़ों। इहो ईमान तमामु वॾी नेमत आहे। दुनिया जे अंदरि जेके बि तव्हां नेमतूं ॾिसंदो, ईमान वॾी नेमत आहे। भली तोड़े जो हिकिड़े माण्हू खे ॿी का बि नेमत मुयसरु न हुजे, का बि नेमत न हुजे दुनिया में, न खाधो हुजे, न पीतो हुजे, न उन खे ॿी का शइ मिलियल हुजे, पर जेकॾहिं ईमान मिलियल आहे, उन खे ईमान आहे, कलमो आहे, तौहीद आहे, त पोइ इन्हीअ खे इहो अल्लाह जे तरफ़ों वॾे में वॾी नेमत दुनिया जी मिलियल आहे, जेका दुनिया में बि कमु ईंदी, क़ब्र हशर में बि कमु ईंदी। उन जे मुक़ाबले में जेकॾहिं दुनिया जे अंदरि कंहिं माण्हू खे अल्लाह तबारक व तआला दुनियावी नेमतूं सभु अता करे छॾे, हता के 7 ज़मीनूं 7 आसमान जेके बि जहान आहिनि, सभिनी जी अगरि अल्लाह ताला कंहिंखे हुक्मरानी ॾिए, मिली कान्हे कंहिंखे इंसान खे, पर जेकॾहिं मिले बि सही, इहा बि अल्लाह जी नेमत आहे, हर शइ जो मिलणु दुनिया जो। पर जे ईमान हासिल कोन्हे को, त पोइ इनखे सम्झो त का बि नेमत हासिल कान्हे। त ईमान जो मिलणु, ईमान जो हासिल थियणु, इहा सभ खां वॾे में वॾी नेमत आहे। इस्लाम चइबो आहे ज़ाहिरी आमाल खे। असां जेके ज़ाहिरी कम कयूं था, नेकियूं कयूंसीं, निमाज़ पढ़ीसीं, रोज़ो रखियोसीं, हज ज़कात वग़ैरह जेके बि नेकी जा कम कयूं था, इहो इस्लाम आहे। ईमान चइबो आहे दिलि जे तस्दीक़ खे, दिलि उन ॻाल्हि खे तस्दीक़ करे, उन ॻाल्हि जी दिलि इन ॻाल्हि खे मञे त अल्लाह वहदहू ला शरीक आहे, अल्लाह जो शरीक कोई बि कोन्हे को, दिलि इन ॻाल्हि जी तस्दीक़ करे। मन ईमान चइबो आहे अक़ीदे खे, इस्लाम चइबो आहे ज़ाहिरी आमाल खे, ईमान चइबो आहे अक़ीदे खे। सभ खां पहिरियों अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आमनतु बिल्लाह, चओ त मां ईमान आंदो अल्लाह ते, मन ज़ाहिर में बि इस्लाम क़बूल कर, जो नेक आमाल करणा आहिनि तोखे। उन खां पोइ आमनतु बिल्लाह, अल्लाह जे मथां हर क़िस्म जो जेको बि अक़ीदो इस्लाम वारो आहे, पंहिंजे अंदरि उहो आणे छॾ।